मिरपुर ख़ासि अदालत डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे मण खे सारण वारो केस एटीसी कोर्ट बजाए सेशन कोर्ट में हलाइण वारी दरख़्वास्त रद्द करे केस एटीसी कोर्ट में हलाइण बाबति फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। पुलिस हथां मुबैना पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जे लाश खे वारसनि खां फुरे उन खे बाहि ॾियण वारो केस एटीसी कोर्ट बदिरां सेशन कोर्ट में हलाइण बदिरां जवाबदार महबूब सांद, शेर अली, नवीद ऐं ॿियनि पारां दाख़िल कयल टिनि अलॻि अलॻि दरख़्वास्तनि पारां एटीसी कोर्ट मिरपुर ख़ासि फ़ैसिलो जारी कंदे हुकुम ॾिनो आहे त ॼाणायल केस दहशतगर्दी जे ज़िम्रे में अचे थो, उन करे इहो केस दहशतगर्दी टोड़ अदालत में ई हलंदो। अदालत अहिड़ो फ़ैसिलो जारी कंदे टिन्ही जवाबदारनि पारां दाख़िल कयल दरख़्वास्तनि खे डिस्पोज़ ऑफ करे छॾियो आहे। डॉक्टर शाहनवाज़ कुंभर केस जी फरियादी एडवोकेट इब्राहिम कुंभर चयो आहे त ही समूरो केस दहशतगर्दी टोड़ अदालत में ई हलण जोॻो आहे। हुन चयो त डॉक्टर शाहनवाज़ कुंभर खे क़त्ल करण वारे एफआईआर वारो केस जेको सेशन कोर्ट ॾांहुं मोकिलियो वियो आहे उन खे हू सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे रहिया आहिनि। हुन चयो त एटीसी जे अॼोके फ़ैसिले खे हू सुप्रीम कोर्ट में पेश कंदा त जीअं डॉक्टर शाहनवाज़ जो क़त्ल केस बि एटीसी में ई हले।